नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी हिमल पाण तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुछ ॾींहं अॻु रमज़ान मुबारक के हवाले से DC ऑफिस अंदर जो है ADC 1 जी अगवानी में एक मीटिंग थी हुई जैमें खाधे पीते की शयुनि जा रेट अघ जेके हुआ उहे मुक़ररु कया विया हुआ। उनमें दादू जी सिविल सोसाइटी वापारी दुकानदार जेके मुख्तियारकार असिस्टेंट मुख्तियारकार इन्हनि शिरकत कई हुई। उनमें जो है दादू शहर अंदर जेके खाइण पीअण जो शयूं आहिनि उन्हनि जा अघ मुक़ररु करे लिस्ट जारी कई हुई। पर बदकिस्मत सां इहो चवणो थो पए त असांखे ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त उहो जेकी मीटिंग हुई उहा सिर्फ़ु फोटो सेशन ते महदूद हुई। DC दादू जेको हुयो उहो DC दादू जेको आहे उन बेतमादी ज़ाहिर कंदे रात जे पेट में जो है लिस्ट जेके आहे तब्दील करे छॾी आहे ऐं नई जेके लिस्ट जारी करे नवां अघ मुक़ररु कया विया आहिनि। इन हवाले सां हिनमहिल सां गॾु लाइन ते मौजूदु आहे नियाज़ चांडियो, उनखां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि इन हवाले सां। जी नियाज़, असांखे आज़ादु करियो। जी बिल्कुल राजा साहब, 8 अप्रैल से गजानी थी डिप्टी कमिश्नर जे दरबार हाल में जंहिंजी सरपरस्ती जेका है ADC 1 कई ऐं उन में दादू ज़िले जा सभु मुख्तियारकार असिस्टेंट कमिश्नर उन सां गॾु प्राइस कंट्रोल अथॉरिटी जा मुलाज़िम सिविल सोसाइटी वापारी जेके आहिनि पूरे ज़िले जा दुकानदार उन्हनि शिरकत कई, जंहिंमें 4 कलाकनि ताईं इहा मीटिंग जारी रही ऐं हिकु आइटम ते खाधे पीते ते हिकु आइटम ते बेस मोबाइल थियण बैदि अघु मुक़ररु कया विया ऐं अघु उहे फाइनल करे उहा लिस्ट जेका कची लिस्ट थी उहा डिप्टी कमिश्नर दादू खे मोकिली वई त जंहिंजी अप्रूवल ॾिनी वञे। पर जेका डिप्टी कमिश्नर दादू पारां लिस्ट जारी कई वई आहे उहा लिस्ट जेका आहे उहा मुकमल तौर तब्दील करे अघु वधाया विया आहिनि। उहो वॾो सवालिया निशान आहे त आख़िर डिप्टी कमिश्नर दादू उहो कंहिंखे राज़ी करण लाइ अहिड़ा अघु जेके आहिनि उहे मुक़ररु कया आहिनि। जेके सिविल सोसाइटी वापारी आहिनि उते मुतफ़िक़ राय सां उहे अघु मुक़ररु कया, उन खां उहे रेट वधाया विया आहिनि। जंहिंमें मां तव्हांखे चंद शयूं ॿुधाईंदो वञां त मुक़ररु थियल अघनि में छोला जेके आहिनि 140 रुपया फ़ी किलो मुक़ररु कया विया। पर डिप्टी कमिश्नर दादू पारां जेका लिस्ट जारी कई वई आहे उन में छोला जेके आहिनि 155 रुपया फ़ी किलो रेट जो अघु मुक़ररु करे छॾे ऐं लिस्ट जारी कई आहे। उन खां अलावा बेसण जेको आहे उहो 140 रुपया किलो जेको आहे उहो मुक़ररु कयो वियो। उन में लिस्ट जेका जारी कई वई आहे उन में हाणे 145 रुपया बेसण फ़ी किलो मुक़ररु कयो वियो आहे। इन साॻे तरीक़े सां बासमती टोटा चांवर आहिनि उहे 65 रुपया मुक़ररु कया विया, जंहिंमें वापारियुनि ऐं सिविल सोसाइटी गॾियल तौर ते इहो रेट मुतफ़िक़ राय सां इहो तइ कयो ऐं ADC उनखे कची लिस्ट जारी कई। पर उहा जॾहिं डिप्टी कमिश्नर पारां जारी कई वई आहे लिस्ट त उन में 15 रुपया रेट वधाए 80 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वियो आहे। इन साॻे तरीक़े सां बर्फ़ जेका आहे उहा 40 किलो वारो 130 रुपया मुक़ररु कयो वियो हो। रेस्की जे लाइ त उहे जेके सदरनि ते बर्फ़ हलंदी उहा 130 रुपया हलंदी। पर उहा साॻी लिस्ट जेका आहे डिप्टी कमिश्नर जेका आहे उनखे 150 रुपया फ़ी मण जेका आहे उहा मुक़ररु करे छॾी आहे। उहा बि मुक़ररु जेका आहे उहा कारखाननि जो रेट ॾिनो आहे त 150 रुपया कारखाने मां रेट जेको आहे उतां मिलंदो। उहो जॾहिं 150 रुपया रेट कारखाने तां मिलंदो फ़ी मण त उहो जॾहिं महिल सदन ते ईंदो त उहो जेको उनजो ख़र्चो हूंदो आहे कन्वेंस ख़र्चो हूंदो आहे जेको रेड़े ते या जेको रक्शे ते ईंदो आहे त उहे 25 रुपया फ़ी उहे चार्जिस लॻाईंदा आहिनि, माना 175 रुपया रेट थींदो। ऐं उहो साॻियो जेको आहे जेका मार्केट में विकिरो थींदी बर्फ़ उहा जेका सरकारी रेट 150 रुपया मण आहे पर उहो 200 रुपए खां 250 रुपया मण विकिरो थींदी। ऐं इहो आवाम सां हिकिड़ो वॾो धोखो कयो वियो आहे त आवाम खे हिकिड़ो रेट तइ करे उन खां पोइ डिप्टी कमिश्नर दादू ख़बर न आहे कंहिंखे राज़ी कयो आहे, वापारियुनि खे राज़ी कयो आहे या कंहिं ॿिए खे राज़ी कयो आहे, उहो रेट वधाए छॾिया आहिनि। डिप्टी कमिश्नर दादू पारां जारी कयल लिस्ट में सिर्फ़ु हिकिड़ो आइटम जेको आहे उहो घटि ॾेखारियो वियो आहे जेको उते तइ थियो हो त नंढो गोश्त जेको आहे 1000 रुपया फ़ी किलो विकिरो थींदो, जिते वापारियुनि ज़बरदस्ती उहो रेट तइ करायो हो छो जो गुज़िरियल साल 900 साढा 900 रुपया रेट हुयो ऐं हिन साल हुननि महांगाई जो रड़ियूं करे उहो रेट मुक़ररु करायो हो जिते सिविल सोसाइटी खे राज़ी कोन्हे। पर सिविल सोसाइटी आख़िर में इहो चयो त ठीकु आहे 1000 रुपया अगरि मुक़ररु कयो था त 1000 रुपया या जेके आइटम मुक़ररु करायो था उहे जेके आहिनि उहे मार्केट में उन रेट ते हलणु खपनि ऐं उन्हनि ते इंश्योर बि करायो त उहे उन अघ में हलनि था। डिप्टी कमिश्नर दादू नंढे गोश्त जो अघु घटाए 950 रुपया कया आहे। उहो सिधी ॻाल्हि आहे त उहो नंढो गोश्त जेको आहे उहो आम माण्हू या ग़रीब तबिको जेको आहे उहो कोन खाईंदो। उहो वॾा माण्हू जेके आहिनि उहे चंद जेके 20 सैकड़ो माण्हू आहिनि उहे ई ख़रीद करे सघनि था। रमज़ान महीने जे बाबरकत हिन महीने में
जेको डिप्टी कमिश्नर आवाम सां धोखो कयो आहे उन जी लिस्ट भी असां हथ करे वरिती आहे। दादू इशू वारी लिस्ट हथ करे वरिती आहे। उन में साफ़ नज़र अचे थो त अॻु जेके मुक़ररु कया विया आहिनि उहे कंहिंखे राज़ी करण लाइ मुक़ररु कया विया आहिनि। जी वॾी महिरबानी न्याज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, हिनमहिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे दादू जो वापारी इकबाल चारण। उन खां पुछंदासीं त इकबाल साईं, असांखे ॿुधाइजो त कुझु ॾींहं अॻु रमज़ान मुबारक जे बरकत महीने में अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ पैकेज जो ऐलान कयो वियो हो ऐं एडीसी वटि उन वटि मीटिंग जेकी आहे कि गरजानी कोठाई वई, उन में रेट तय कया विया ऐं उन रेटनि खे हिनमहिल जेको आहे फेरफार करे नई लिस्टूं जारी कयूं आहिनि। उन्हनि खे तव्हां कीअं पिया ॾिसो? अफ़सोस सां चवणो थो पए त उन ॾींहुं एडीसी आदम अली अकड़ो साहब जे क़यादत में जेका मीटिंग थी डिप्टी कमिश्नर दादू जे हाल में, उन में रेट लिस्ट जेके सही तय कयूं वयूं उन ते को बि अमल नथो पियो थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मार्केट कमेटी वारा बि किरियाना मर्चेंट सब्जी वारनि या फ्रूट वारनि खे पंहिंजूं उहे रेट लिस्टूं कोन था पिया जारी कनि जिन ते उन्हनि खे अमल करायो वञे। कल एडीसी 1 असांजो बलोच साहब उन बि नाजाइज़ी करे ऐं किरियाने जे दुकानदारनि ते मोहम्मद हसन खोखर साहब जे दुकान ते मोहम्मद याकूब खोखर ऐं अज़ीज़ भाई ऐं वहीद भाई वारनि जे दुकाननि ते नाजाइज़ ॾंड वसूल करे ऐं दुकानदारनि खे इंतिहाई थ्रेड ॾिनो आहे, जेको तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां लिस्ट जारी नथा कयो त तव्हां प्राइस कंट्रोल कीअं कराईंदव। असांखे इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे प्राइस कंट्रोल ते जेको आहे अमल कराए ऐं रेट लिस्ट जारी करे उन खां पोइ दुकानदार खे उन रेट ते अमल करायो वञे। अच्छा साईं, जेको आहे सो वापारनि जो, सिविल सोसाइटी जो ऐं जेके मुख़्तियारकार एसी आहिनि उन्हनि जो जेको वक़्तु ज़ाया कयो वियो, 4 कलाक ताईं जेकी मीटिंग जारी कई, उन मीटिंग खे तव्हां कीअं पिया ॾिसो ऐं हीअ जेको आहे डीसी दादू जेके रेट तब्दील कया आहिनि इहो कंहिंखे ख़ुशि पियो करे, तव्हां छा पिया सम्झो? इनखे नहीं असां इन मीटिंग खे ऐं 4 कलाक जो गुफ़्तगू खे असां त ईअं था सम्झूं त शायदि इहा खाना पूरी कई वई ऐं वक़्त जो ध्यानु कयो वियो। बाक़ी को बि अमल में का ॻाल्हि नज़र कोन थी पइजे, छाकाणि त कल पहिरियों रोज़ो हिकिड़ी खाना पूरी करण जे लाइ एसी साहब कुझु बाज़ारनि में या कंहिं चौंक ते या किन दुकानदारनि ने चढ़ी करे हिकिड़ो मीडिया खे शो कराए विया ऐं ॿुधायो पिए माण्हुनि खे त भई असां प्राइस कंट्रोल करे रहिया आहियूं। असांखे अहिड़ी ॻाल्हि आहे कोन, ईअं हुयो कोन, अमली कमु न पियो थिए, उन मां असां मुतमिन आहियूं। वॾी महिरबानी इकबाल साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां दादू जे वापारी मोहम्मद इकबाल चारण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु आहे त हीअ जेकी आहे सिर्फ़ु खाना पूरी कई थी वञे, डीसी ऑफिस अंदरि वापारियुनि जो, सिविल सोसाइटी जो ऐं ऑफिसरनि जो टाइम ज़ाया करे ऐं उन्हनि खे उते घुराए पिए ऐं जेका रेट जेके आहिनि उहे पंहिंजा राति जे टाइम ते जेको आहे उहे वरी मुक़ररु करे ऐं ॿिए ॾींहं ते ॿियूं लिस्टूं जारी कयूं थियूं वञनि। हिन महिल असां सां गॾु सिविल सोसाइटी जो नुमाइंदो मौजूदु आहे साईं मोहम्मद बशकोर आहे। उनखां पुछंदासीं त साईं तव्हां जेको आहे इन मीटिंग खे कीअं पिया ॾिसो ऐं छा हीअ जेकी मीटिंगूं आहिनि डीसी जी अॻुवाणी में, एडीसी जी अॻुवाणी में, छा इहे सिर्फ़ु सिर्फ़ु फोटो सेशन ताईं महदूद आहिनि? साईं महिरबानी, बिल्कुलु सही। असां खे त ताजुब थो लॻे। असां हिन मीटिंग में हुयासीं ऐं सभई ज़िले जा माना एसी साहिबान खां वठी एडीसी बि मौजूदु हुयो। पूरे ज़िले जी मीटिंग हुई। आवाज़ अचे थो साईं? जी 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 साईं, जी जी। पूरे ज़िले जी मीटिंग हुई साईं, पर अफ़सोस इहो थियो आहे जो वरी सॼी लिस्ट तयारु करे उन खां पोइ मार्केट कमेटी जो चेयरमैन बि मौजूदु हुयो। उनजे वेठे सभई वापारी माना जेको आहे सो किरियाने वारा ऐं साईं गॾियां सिमाल इंडस्ट्रीज़, अटा चक्की वारा जेको आहे सो सभु मौजूदु हुया, गोश्त वारा, मच्छी वारा। उते अघ सिलेक्ट थींदा विया। हिकु त पहिरियां इहो थियो त एडीसी साहब हिननि खे अघ ॿुधाया त बाबा असांजा मुख़्तियारकार वाच करे आया आहिनि ऐं असांजी मार्केट कमेटी वाच करे आई आहे, ही अघ शहर हलनि था। उन ते वापारियुनि एतिराज़ कयो, न न न न न न इहो कूड़ा कूड़ा। हाणे पंहिंजी इंतिज़ामिया ते माना हुननि खे एतमाद ई न कयो वापारियुनि, पहिरियों ई स्टार्ट कई। उन खां पोइ वरी उन्हनि जी मर्ज़ी सां वरी अजीब ॻाल्हि इहा थी त वरी उन्हनि जी मर्ज़ी सां 5-5, 10-10 रुपया वरी जेको आहे हेॾा होॾा करे अदा ठीकु आहे। हाणे अघु सेट कयासीं। सिविल सोसाइटी मौजूदु हुई, साहबी दोस्त वेठा हुया, वापारियुनि जूं सभई तंज़ीमूं मौजूदु हुयूं, असिस्टेंट कमिश्नर 4 तालुकनि जा मौजूदु हुजनि ऐं एडीसी माना डीसी जे बिहाफ ते मीटिंग कई ऐं उहा लिस्ट तयारु थी वई। असां सभई ख़ुशि थियासीं, ठीकु आहे, सभिनी जी राय सां लिस्ट थियासीं।
ओचितो कल्ह जेको आहे सो ख़बर पई त बाबा पंहिंजी ई ऑफिस में तयारु थियल लिस्ट ते DC बद एतमादी ज़ाहिर कई आहे, पंहिंजे ऑफिसरनि ते बद एतमादी ज़ाहिर करे छॾियईं। माना ADC ते ACs ते मुख्तियार कारनि ते चेयरमैन जेको असांजो जेका अथॉरिटी आहे अगनि जी, माना असांजे जेको मार्केट कैबिनेट चेयरमैन वापारी ने असां जेके सिविल सोसाइटी हुयासीं उहे त मेंबरशिप हुयासीं, पर जेका चेयरमैनशिप हिननि जी पंहिंजी हुई उन्हनि इहा सॼी ठाहे आख़िरी फाइनल कई। उन्हनि ते बि पंहिंजे ई DC बद एतमादी ज़ाहिर कंदे वरी बंद कमरे में अंदर वेही पंहिंजे तौर ते लिस्ट जेका असां तयारु करे उहा पब्लिश करे छॾी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त ईअं करे थियो आहे छा, ईअं थींदो आहे छा? बाबा एतिरा माण्हू वेही हिकिड़ी शइ करनि ऐं उहा रखायो बि तव्हां पाण डिप्टी कमिश्नर मीटिंग रखाए ऐं हुनखे मीटिंग में जेको आहे ADC खे जेको आहे चवे त तूं हुनजी सदारत कर ऐं चेयरमैन जेको आहे मौजूदु हुजे, सभिनी माण्हुनि जा राय वठण खां पोइ लिस्ट तयारु थिए। वरी लिस्ट जेको आहे वरी ॿी अची वञे असांजे साम्हूं, असांजा त पहिरीं निकिरी आहे भई इहे अघ ते ॿिया तयारु थिया हिते बि। हाणे सिर्फ़ु उन्हनि मां ॿियनि सभिनि खे चाढ़े पेश कयो वियो आहे, गोश्त हिकिड़ो जेको आहे उनखे उहो घणो घटि कयो आहे। पर मां त चवां थो त तव्हां असां हर रोज़ पाण जेको आहे ख़रीदारी करण वारा माण्हू आहियूं, ईअं ई जेका लिस्ट तयारु कंदा आहिनि उन ते कॾहिं बि असांखे का शइ शहरनि खे कोन मिलंदी आहे। पर जॾहिं गॾिजी वेही हिननि तइ कयो हुयो त मुमकिन हुयो त मथां उन ते का शइ मिले। हाणे जेका पंहिंजे लेखे DC साहब वेही कंहिंजी सलाह ते कंहिंजे मशवरे सां कंहिंखां राया वरितई, किथां अघु आंदई जो वरी उहो जेका आहे असां लिस्ट जेका गॾियल तयारु थी उनखे रिजेक्ट करे पंहिंजी लिस्ट जेका असां मार्केट में हाणे छॾी अथनि। हाणे असां ॾुखार आहियूं त असांजा 4 कलाक पूरे ज़िले जी मैनेजमेंट, शहरी, दुकानदार, सिविल सोसाइटी साहब सभई वेठा हुआसीं। असां सभिनी जी माना का ॻाल्हि पसंदि न आई। उहो कहिड़ो माण्हू हिकिड़ो हुयो जेको अॼु DC साहब खे ॿुधायो त साईं हीउ ख़तमु कयो, हीउ कयो, उहे माण्हू बि ज़ाहिर करणु खपनि न। साईं तव्हां छा था सम्झो त हिते छा जेको आहे सो दादू शहर अंदरि जेको ऐं दादू ज़िले अंदरि जेको आहे छा वॾियूं माफ़ियाऊं वेठियूं आहिनि जेके DC ताईं अप्रोच कनि पियूं जो जेको आहे सो राति जे टाइम ते ऐं इहे लिस्टूं चेंज थी थियूं वञनि? साईं यकीनन इहो त शक थो थिए न त भई हिकिड़ी लिस्ट सभिनी खे तव्हां ॻाल्हि कई, मीटिंग हुई, जनरल मीटिंग हुई साईं, जेका हर साल थींदी आहे जनरल मीटिंग हुई, या त पाण चेयर करे आहे जेकॾहिं शक हुयसि पंहिंजे ऑफिसरनि ते DC साहब खे, या त पाण चेयर करे आहे। पर जे पाण चेयर न कई त इन में बि शक आहे त पाण इहा गुंजाइश रखी त मां ॾिसां हिनखे अॻ में ई कंहिं माण्हू या लिस्ट अघ जी जेको ॾेई छॾी हुई, जेकॾहिं उहा अघ असां हिते सभई वेही तइ कयूं आहे त थी सघे थो असांखे करे। पर शायदि जिन माफ़िया आहिनि या छा आहे उन्हनि लिखियो आहे या उहे वरी पोइ अची मिलिया आहिनि हूंदायुनि में या सोचरनि में। पर बंदि कमरनि में माना वेही लिस्ट शाया करणु ऐं जेका खुलियल सभिनी जे साम्हूं लिस्ट तयारु थिए उनखे रिजेक्ट करणु, इहो कहिड़ो सबबु आहे? उन जा सबबु उन लिस्ट में ज़ाहिर कोन कया विया आहिनि जेका भला कई वई आहे। उन में फिकर न भला पंहिंजा माना छा हुयो, छा थी सघे थो त जेके असांजा ऑफिसर साहब आहिनि ओॾीमहिल मीटिंग में वेठा हुया उन्हनि का ग़लति लिस्ट शायदि कई न चइबो भला, या ईअं उनखे त DC साहब रिजेक्ट जॾहिं करे थो त माना उन्हनि ते इल्ज़ाम अची थो वञे न त पोइ उहा त करप्शन हुई न चइबो असां जेके सभु वेठा हुआसीं। साईं हिनमहिल असांजी स्क्रीन ते फुटेज हली रहिया आहिनि त फुटेजनि में साफ़ ज़ाहिर आहे त जेके रेड़े वारा, गाॾे वारा, सब्जियुनि वारा जेके बि आहिनि उन्हनि जे दुकाननि ते का बि रेट लिस्ट न आहे लॻल। ऐं जंहिंमहिल ADC दादू मोहम्मद अली लुंड साहब या मुख्तियार कार विज़िट करे थो त उहे लिस्टूं जेके आहिनि उन्हनि जे साम्हूं ज़ाहिर थी थियूं वञनि, पोइ उहे लिस्टूं गाइब थी थियूं वञनि। तव्हां इन अमल खे कीअं पिया ॾिसो? साईं मां इहो ई मीटिंग में अर्ज़ु कयो त साईं तव्हां जॾहिं निकिरो था त 500 रुपया 800 रुपया दंड विझो था, पर तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त पूरे रमज़ान शरीफ़ में तव्हां दंड ज़िले में केतिरो था विझो? लखनि जे तादाद में दंड था विझो, माना तव्हांजी रिट कोन्हे न। दंड पवण जो मक़सदु इहो आहे त इन ज़िले जी रिट कोन्हे, माण्हू पंहिंजो अघु हलाइनि पिया था, ज़िले इंतिज़ामिया उन्हनि खे पकिड़े थी। दंड विझण मूं इहो मशवरो ॾिनो त जे दुकानदार करप्शन थो करे उन ते दंड था विझो, उन दंड सां गॾु उन्हनि जो जेको लेसन आहे उनजो उहो बि रद्द कयो वञे। हाणे त पोइ जेको आहे सिधो थिए न, को कानून हले कोन थो, इम्प्लीमेंट कोन थी थिए, रुॻो दंड विझी फेरो ॾेई दंड विझी वरी 3 ॾींहं कोन था निकिरनि, वरी असांखे उहे दंड वारा पैसा असां आवाम खां वरी 5-5 रुपया सभिनी खे मां ॾेई
वरी बस हवा मकाई त पुरियो था वञनि गाॾे वारा रेड़े वारा दुकान वारा जेके बि महांगाई मेन वाला वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हांजा लख एहसान। नाज़रीन, साईं मोहम्मद बख्श कोराई जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो ई चवणु आहे त डिप्टी कमिश्नर दादू जेको आहे उनखे पंहिंजनि नुमाइंदनि जंहिंमें मुख़्तियार कार ADC या मार्केट कमेटी जो चेयरमैन आहे उन्हनि ते एतमाद कोन्हे। उन्हनि जी जेके तय थियल जेके रेट शुदा जेकी लिस्ट आहे उहा रद्द करे रात जे पेट में वेही ऐं नवां रेट जेके आहिनि उहे मुक़ररु कया विया। नाज़रीन, हिनमहिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु हुया सिविल सोसाइटी जा नुमाइंदा ऐं वापारी मौजूदु हुया। उन्हनि जेको आहे डिप्टी कमिश्नर दादू पारां जेकी ॿीहर जेकी लिस्ट जारी कई वई आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। दादू जी आवाम जेकी आहे उहा बि हिन लिस्ट खे जेको आहे रद्द करे छॾियो आहे ऐं डिप्टी कमिश्नर दादू रात जे पेट में वेही करे हीअ जेकी लिस्ट जारी कई आहे इहो ख़बर न पई पए त या कंहिंखे जेको आहे ख़ुशि करण जे लाइ इहा लिस्ट जारी कई वई आहे। ऐं असां वटि तव्हां फुटेजनि में ॾिसी सघो था त असां वटि उहा लिस्ट मौजूदु आहे जेकी मीटिंग अंदरि में जेके रेट तय कया विया हुआ ऐं हूअ लिस्ट बि मौजूदु आहे जेकी डिप्टी कमिश्नर दादू जेको आहे हिनमहिल जारी कई आहे। हाणे असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह।